सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 3 DNA जो नकुल ठहण भाङो ॿियो DNA रेप्लिकेशन पार्ट 2। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां DNA रेप्लिकेशन जे सिलसिले जो ॿियो सबक ॾिसंदासीं, जंहिंमें असां एनिमेशन जे ज़रिए ॾिसंदासीं त DNA जो नकुल कीअं थो थिए। हाणे असां ॾिठो त DNA ॿिनि लड़ियुनि जो ठहियलु आहे या ॿिनि पटियुनि जो ठहियलु आहे ऐं उहे पटियूं पाण में ॻंढियल आहिनि बेसिस जी मदद सां। सो इहे पटियूं दरअसल जेकॾहिं असां पाण में विकिड़ियल ऐं वचिड़ियल आहिनि यानी हेलिक्स ठहियलु आहे। सो हुनखे जेकॾहिं असां खोले ॾिसूं त असांखे ईअं नज़र ईंदो त ॿ पटियूं आहिनि जेके पाण में हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि बेसिस सां, ऐं बेसिस चइनि क़िस्म जा आहिनि A, T, C ऐं G। जेकी असांखे ख़बर आहे त A आहे एडिनाइन, T आहे थायमिन, C आहे साइटोसिन ऐं G आहे ग्वानिन। ATCG। जेकॾहिं असां गौर सां ॾिसंदासीं त असांखे हिन लड़ियुनि में नज़र ईंदो जिते थायमिन आहे हुन सां गॾु A ॻंढियल आहे जिते ॾिसूं, अहिड़ी तरह C सां G ॻंढियल आहे जिते बि असां ॾिसूं। उनजे करे असां चई सघूं था त सॼे DNA में हर जाइ ते एडिनाइन सां थायमिन ॻंढियल हूंदो आहे ऐं साइटोसिन सां ग्वानिन, यानी A, T ऐं CG सॼी पटीअ में सॼे DNA में ॻंढियल हूंदा आहिनि। असां ॾिसी चुका आहियूं हिन सबक में त DNA जूं पटियूं डायरेक्शनल हूंदियूं आहिनि, यानी उन में तरफ़ जी अहमियत हूंदी आहे। सो हिन मॉड्यूल में असां जेकॾहिं ॾिसूं त मथीं पटी 5 प्राइम खां 3 जी तरफ़ थी वञे थी, त 3 हेठीं पटी 3 खां 5 जी तरफ़ ईंदी, यानी मथीं लड़ी 5 प्राइम खां 3 तरफ़ वई, पर हेठीं लड़ी 3 खां 5 तरफ़ वई। पर उन जे बावजूदि DNA जी जेका रेप्लिकेशन आहे उहा सिर्फ़ु हिकिड़े तरफ़ थींदी आहे, यानी नकुल रुॻो 5 प्राइम खां 3 प्राइम तरफ़ ठहंदो आहे। उनजे करे मथीं पटीअ जो नकुल जेकॾहिं असां हिन डायरेक्शन में थींदो त हेठीं पटीअ जो नकुल ठहंदो हिन डायरेक्शन में। DNA रेप्लिकेशन जो अमल पहिरीं शुरू थींदो आहे DNA जे ॿिन्ही पटियुनि जो हिक ॿिए खां अलॻि थियण सां, यानी इहे पटियूं जेका मथीं स्टैंड आहे या हेठीं स्टैंड आहे उहे पाण मां अलॻि थींदियूं आहिनि। उन्हे अलॻि करण लाइ हिकिड़ो एंजाइम इस्तेमालु थींदो आहे जंहिंखे असां हेलिकेस चवंदा आहियूं। हेलिकेस इन्हनि ॿिन्ही पटियुनि खे पाण में अलॻि अलॻि कंदो आहे ऐं हिकिड़ो रेप्लिकेशन फोक ठहंदो आहे जंहिंमें ॿ पटियूं अलॻि अलॻि थी वेंदियूं आहिनि। इनखे असां नकुल ठाहींदड़ बिछांगो बि चई सघूं था। इहो बिछांगो ईअं कमु कंदो आहे जीअं सम्झो त DNA खे को ज़िप जो जेको घोड़ी हूंदी आहे न, उहा जीअं ज़िप खे खोलींदी आहे न, उहा हिनखे खोलींदी वेंदी आहे, यानी जीअं ज़िप जी घोड़ी ज़िप खे खोलींदी थी वञे ईअं खोलींदो वेंदो आहे। या ईअं सम्झो त का चप रहे जेका हुनखे अलॻि अलॻि कंदी वेंदी आहे ॿिन्ही बेसिस खे विच मां। हेलिकेस खां अलॻि कयल ॿई पटियूं सांचे जे तौरु कमु कंदियूं आहिनि जंहिं ते नओं DNA ठहंदो आहे। अमल शुरू थींदो आहे हिकिड़े नए एंजाइम सां जंहिंजो नालो प्राइमेज़ आहे। प्राइमेज़ हिकिड़ा ख़ासि बुनियाद हूंदा आहिनि रिबोन्यूक्लिक एसिड जा, RNA जा, उन्हनि खां कमु शुरू कंदो आहे। उनखे हिकिड़े मख़सूस जाइ ते हिन स्टैंड में कंहिं मख़सूस जाइ ते उनखे लॻाईंदो आहे। इहे रिबोन्यूक्लिक एसिड जा बेसिस जंहिं जाइ ते लॻंदा आहिनि उनखे असां प्राइमर चवंदा आहियूं। उन खां पोइ हिकिड़ो नओं एंजाइम ईंदो आहे DNA पॉलीमरेज़, जेको हिन प्राइमर सां यानी बुनियाद सां ॻंढिजी वेंदो आहे ऐं उन जो कमु इहो आहे त नवां बुनियाद हिन स्टैंड सां जिन ते बुनियाद कोन्हे हुन ते लॻाईंदो वेंदो ऐं A सां T लॻाईंदो ऐं C सां G लॻाईंदो वेंदो, या T सां A ऐं G सां C लॻाईंदो वेंदो। हीअ असांजो पॉलीमरेज़ अची वियो DNA पॉलीमरेज़। इहो जेको आहे उहो बुनियाद लॻाइणु शुरू कंदो। DNA बेसिस जेके आहिनि उहे लॻणु शुरू थी वेंदा हिते, ऐं उहे सिर्फ़ु हिकिड़े डायरेक्शन में लॻंदा आहिनि 5 प्राइम खां वठी 3 प्राइम जी डायरेक्शन में।
डीएनए पॉलीमरेज़ असासी बुनियादनि खे हिन हिकिड़ी स्ट्रैंड में वधाईंदो रहंदो आहे ऐं उहो हिकिड़ी तरफ़ ई वधाए सघे थो बुनियादनि खे, यानी 5 प्राइम एंड खां वठी 3 प्राइम एंड जी तरफ़। इहा पट्टी मुसलसल 5 प्राइम खां 3 प्राइम तरफ़ ठहंदी वेंदी आहे, इनखे असां लीडिंग स्ट्रैंड यानी अॻ भरी पट्टी चवंदा आहियूं। इहा अॻ भरी पट्टी मुसलसल ठहंदी वेंदी आहे, पर उन खां पोइ ॿी पट्टी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ डायरेक्शन में हूंदी आहे, उनखे असां पोइ भरी पट्टी चवंदा आहियूं। अॻ भरी पट्टी 5 खां 3 तरफ़ मुसलसल ठहंदी वेंदी आहे, पर छो त हीअ हेठीं पट्टी जेका लेगिंग स्ट्रैंड आहे यानी पोइ भरी पट्टी उहा मुख़्तलिफ़ डायरेक्शन में हूंदी आहे, उन जे करे उहा मुसलसल ठही न सघंदी आहे। इन जे करे जो जेको प्राइमेज आहे उहो सिर्फ़ु हिन तरफ़ ठाहे सघे थो, हिन तरफ़ ई वञी सघे ठाहे सघे थो ऐं हिन तरफ़ नथो ठाहे सघे, उन करे हिनखे हिते इन तरफ़ ठाहिणो पवंदो, उनजे करे हीअ मुसलसल इनखे नथो ठाहे सघे। पोइ भरी पट्टी यानी पुठिते पियल लड़ी उबते तरफ़ ठहंदी आहे, उनजे करे उहा गॾोगॾु न ठही सघंदी आहे। उहा टुकड़नि टुकड़नि में ठहंदी आहे ऐं उन्हनि टुकड़नि खे असां ओकाज़ाकी फ्रेगमेंट चवंदा आहियूं। लेगिंग स्ट्रैंड ते यानी पोइ भरी पट्टीअ ते सभिनी खां पहिरीं प्राइमेज डीएनए जा बुनियाद ठाहींदो आहे, तंहिंखां पोइ पॉलीमरेज़ 5 खां 3 जे तरफ़ खाल भरींदो आहे ऐं अहिड़ी तरह अमल मुकमल नकुल ठाहिण ताईं हलंदो रहंदो आहे। तो जेकर हिनखे असां ॾिसूं त छा थींदो जो ही सभिनी खां पहिरीं प्राइमेज ईंदो, प्राइमेज आयो, उन जेको आहे उहो हिकिड़ो बुनियादु ठाहियो RNA जो, जंहिंखे असां प्राइमर चवंदा आहियूं। हाणे हिते ही ख़ाल रहिजी वियो, इहो ख़ाल पॉलीमरेज़ आयो ऐं अची बुनियादनि सां डीएनए बेसिस सां उन ख़ाल खे भरे छॾियईं ऐं अहिड़ी तरह इहो अमल असांजो हलंदो रहंदो जेसि ताईं इहो सॼी पट्टी पूरी नथी थी वञे। वरी प्राइमेज आयो, वरी बुनियादु ठाहियईं, वरी हाणे पॉलीमरेज़ ईंदो ऐं उन खां पोइ पॉलीमरेज़ हिनखे जेको आहे बुनियादु लॻाईंदो 5 खां 3 जे तरफ़। अॻे मरहले में हिकिड़ो ॿियो एंज़ाइम एक्ज़ोन्यूक्लियस कमु कंदो आहे, जंहिंजो कमु जेके RNA जा बुनियाद लॻल आहे, रिबोन्यूक्लिक एसिड जा बुनियाद आहे, उन्हनि खे हटाइणु आहे, छो त उहे हिन सां मैच नथा कनि असांजे डीएनए सां। एक्ज़ोन्यूक्लियस ऐं रिबोन्यूक्लिक एसिड जा बुनियाद हटाइण। तंहिंखां पोइ पॉलीमरेज़ इहे ख़ाली जायूं भरींदो आहे जेके 5 खां 3 जी तरफ़ भरजंदा आहिनि। हाणे डीएनए जूं 2 पटियूं ठही वयूं जेके डीएनए जो हुबहू नकुल आहिनि 2, ऐं उहे पटियूं ठहण खां पोइ सभु ख़ाल भरजण खां पोइ उनखे सील करिणो आहे जीअं उहा हुते मज़बूतीअ सां ॼमी वञे। सील करण लाइ हिकिड़ो नओं एंज़ाइम हूंदो आहे जंहिंखे असां डीएनए लाइगेस चवंदा आहियूं, उहो इस्तेमालु थींदो आहे। डीएनए लाइगेस हिननि खे सील कंदो वेंदो आहे। लाइगेस सां सील थियण खां पोइ असांखे 2 डीएनए में मिलंदा आहिनि, यानी डीएनए जो नकुल मुकमल तौर ते तयारु थींदो आहे, रेप्लिका ठही वेंदो आहे ऐं 2 डीएनए जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ी असल पट्टी हूंदी आहे ऐं हिकिड़ी नई ठहियल यानी नकुल पट्टी हूंदी आहे। अहिड़ी तरह असांखे डीएनए जी रेप्लिका यानी हूबहू नकुल मिली वेंदो आहे। उन्हनि ॿिन्ही हासिल थियल डीएनए में हिकु पट्टी असल हूंदी आहे ऐं हिकु पट्टी नकल हूंदी आहे, यानी असल पट्टी जेको आहे ॿिन्ही में हिकिड़ी हिकिड़ी हूंदी आहे, नई ठहियल या नकुल पट्टी उहा ॿिन्ही में हिकिड़ी हिकिड़ी हूंदी आहे। छाकाणि त इन 2 पटियूं आहिनि डीएनए में जंहिंमें हिकिड़ी पुराणी पट्टी कंज़र्व थी वञे यानी रहिजी थी अचे, उनजे करे असां हिन सॼे प्रोसेस खे सेमी कंज़र्वेटिव चवंदा आहियूं। सेमी जो मतिलबु आहे अधु, कंज़र्वेटिव माना रहियल बचियल या जेका पुराणी शइ वरी इस्तेमालु थी वञे, कंज़र्वेटिव आहे। सो उनजे करे प्रोसेस सेमी कंज़र्वेटिव आहे। हिन तस्वीर में असां डीएनए रेप्लिकेशन जे प्रोसेस खे हिकु नज़र में हिकिड़ी स्लाइड ते ॾिसंदासीं। अबाणो डीएनए यानी पेरेंट डीएनए टोपो आइसोमेरेज़ सां मुख़्तलिफ़ एंज़ाइम्स हासिल कंदो आहे। सभिनी खां पहिरीं हेलिकेस कमु शुरू कंदो आहे जेको असांजे ॿिटे डीएनए खे 2 अलॻि अलॻि स्ट्रैंड्स में विरहाईंदो आहे। जेके 2 स्ट्रैंड्स हूंदियूं आहिनि उन जाइ खे असां
फोर्क चवंदा आहियूं, रेप्लिकेशन फोर्क। उन खां पोइ प्राइमेज़ ईंदो आहे नओं पॉलीमेर। उहो पॉलीमेर उन पटीअ खे जेको 5-3 जी डायरेक्शन में क़बूल कंदो आहे नवां बेसिस, उन ते प्राइमर लॻाईंदो आहे, RNA प्राइमर, जेको RNA बेसिस मां ठहियलु हूंदो आहे। उन खां पोइ उन पटीअ ते पॉलीमेरेज़ ईंदो आहे, जेको RNA प्राइमर खां शुरू करे जेके बेसिस आहिनि, जेके असास आहिनि, उन्हनि खे लॻाईंदो वेंदो आहे। इहा पटी अॻु में ई हलंदी आहे, मुसलसल जेको आहे हुन में अमल थींदो रहंदो आहे। हिन खे असां लीडिंग स्टैंड यानी अॻु भरी पटी चवंदा आहियूं। छाकाणि त ॿी पटी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ डायरेक्शन में हूंदी आहे, उनजे करे उहा 5-3 जी डायरेक्शन में बेसिस क़बूल न कंदी आहे। उनखे असां जेको आहे उहो टुकड़नि टुकड़नि में ठहंदे ॾिसंदा आहियूं। सभिनी खां पहिरीं उन में बि प्राइमेज़ ईंदो आहे, जेको RNA प्राइमर लॻाईंदो आहे, जेको विच में ख़ाली हिसो छॾींदो आहे। उन ख़ाली हिसे खे पूरो करण लाइ या भरण लाइ DNA पॉलीमेरेज़ ईंदो आहे, ऐं उते जेको आहे उहो बेसिस लॻाईंदो आहे। असां उन टुकड़े खे ओकाज़ाकी फ्रेगमेंट यानी ओकाज़ाकी टुकड़ो चवंदा आहियूं। उन खां पोइ जेको आहे वरी प्राइमेज़ ॿी जाइ ते ईंदो आहे, उते बेसिस लॻाईंदो आहे, वरी उहो जेको टुकड़ो ख़ाली थींदो आहे उनखे पॉलीमेरेज़ भरींदो आहे। अहिड़ी तरह असांजी पोइ ते पियल पटी यानी लेगिंग स्टैंड जेका आहे उहा बि भरिजी वेंदी आहे। सो अहिड़ी तरह ॿई पटियूं जॾहिं भरिजी वेंदियूं आहिनि त असांजो अमल जेको आहे उहो रेप्लिकेशन जो मुकमल थींदो आहे। ऐं सभु खाल भरिजण खां पोइ, मुकमल थियण खां पोइ DNA लाइगेस अची इन्हनि ॿिन्ही पटियुनि खे सील करे छॾींदो आहे। अहिड़ी तरह असांखे हिकिड़े DNA मां ॿ DNA मिली वेंदा आहिनि, यानी DNA जी कॉपी ठही वेंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि नोट करणु ज़रूरी आहे त इहो जेको असां तस्वीर ॾिठी उन में असां एक्ज़ोन्यूक्लियस जे कम जी वज़ाहत कोन कई। असां ॾिठो त जॾहिं प्राइमेज़ RNA जा बेसिस लॻाईंदो आहे त उहे शयूं हूंदियूं आहिनि या उहे बुनियाद हूंदा आहिनि जेके DNA जो हिसो न हूंदा आहिनि। सो जॾहिं DNA जा ॿिया सभु हिसा भरिजी वेंदा आहिनि, हिन में बि स्टैंड में बि हिन स्टैंड में बि, त उन भरिजण खां पोइ एक्ज़ोन्यूक्लियस ईंदो आहे, जेको इन्हनि RNA प्राइमर खे उतां हटाईंदो आहे या ख़ारिज कंदो आहे। उन खां पोइ वरी पॉलीमेरेज़ ईंदो आहे, DNA पॉलीमेरेज़, जेको हिते उहे बेसिस लॻाईंदो आहे जेके उते मैच थींदा आहिनि, यानी A सां T, T सां A, C सां G ऐं G सां C। सो अहिड़ी तरह जेको आहे इहो कमु बि थींदो आहे DNA रेप्लिकेशन में, जेको असां पोइ स्लाइड में न ॾिठो। ॿारो इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।